वही जेके फरियादी आई विटनेसिस उन्हनि खां क्रॉस एग्ज़ामिनेशन हले थी पई। असां मौजूदु हुआसीं। अॼु होप हुई असांखे हिकिड़ी उमेद हुई त शायदि ॿियो विटनेस बि असांजो हले। सो गवाहनि समेत मां मौजूदु हुयमि, पर अॼु अनफॉर्चुनेटली वरी हिकिड़ी तारीख़ थी वई। उनजी वजह इहा त हिकिड़ो जवाबदार जेको जेल कस्टडी में आहे उन्हनि जो वकील साहबु मौजूदु न आहे। उनजे करे वकील साहब जो पर्सनल ग्राउंड अची वियो। हाणे पर्सनल ग्राउंड ते त केरु कुझु चई नथो सघे। ऐं पोइ बि असां ऑनरेबल कोर्ट खे ॿुधायोसीं, जज साहब खे ॿुधायोसीं त डे बाय डे असांजो केस हलायो वञे, छो त असांखे इलाही तमामु तर ख़तरा लाहक आहिनि। सो उन्हनि जे बावजूद बि असां अचूं था। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। जेके विटनेसिस आहिनि मुसलसल उन्हनि खे थ्रेट करण जी कोशिशि कई वञे थी। मुसलसल उन्हनि खे केस तां विड्रॉ करण जी कोशिशि में आहिनि जवाबदार। सो असां वरी बि इहो वाज़े कंदासीं त असां ड्रजण वारा न आहियूं, हटण वारा न आहियूं। असां ताईं बि रिपोर्ट पहुची चुकी आहे त ही जवाबदार नाम निहाद भोतार भॼण जी कोशिशि कनि था। ही कानून जॾहिं हिननि खे सोढ़ो कंदो आहे, जॾहिं हिननि खे पंहिंजा करतूत नज़र ईंदा आहिनि त ही कानून खां अखियूं लिकाईंदा आहिनि ऐं ही भॼण जी कोशिशि कंदा आहिनि। पर असां बि हिननि खे वाज़े ॿुधायूं था त कानून खां तव्हां भॼी नथा सघो। ऐं इहा ई वजह आहे जो 6 साल आहे असां ऑनरेबल कोर्ट से अचूं था पिया। अदालतुनि में यकीन आहे, ख़ुदा जी ज़ात ते यकीन आहे ऐं पंहिंजी जिदोजहद ते यकीन आहे। नेक्स्ट जेका तारीख़ ॿुधाई वई आहे उहा 20 तारीख़ ॿुधाई वई आहे हिन महीने जी। 5 डेज़ खां पोइ वरी असांजी हेयरिंग आहे। सो असां ईंदासीं ऐं इनशाला केस परसू कंदासीं।